चंबड़ में रोजाना जो बुनियाद ते सुई गैस जी हथरात लोड शेडिंग खिलाफ समेत शहरी ऐं वापारी रोडनि ते निकिरी आया। इन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरे अॻवान हाजी खान मेमण, नासिर अली क़ादरी ऐं ॿिनि मीडिया ॿुधाईंदे चयो त गुज़िरियल 6 महीननि खां गैस अमलो चंबड़ शहर में सुई गैस जी हथरात लोड शेडिंग करे रहियो आहे। हुन चयो त गैस लोड शेडिंग सबबि उन्हनि जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे ऐं हू मजबूरी मां होटलनि तां खाधो वठण ते मजबूर आहिनि। हुननि मुतालबो कयो त गैस जी हथरात लोड शेडिंग ख़त्म कई वञे, ॿी सूरत में शटर बंदि हड़ताल करे सुई गैस ऑफिस जो घेराव कयो वेंदो। सुई गैस जी गैर ऐलानिया लोड शेडिंग जेका आहे उन ॿाहि ॿारे छॾी आहे। न को ॿारनि खे स्कूल ते नाश्तो थो मिले, स्कूल मां लेट थींदा आहिनि, न को दुकानदारनि खे टाइम ते नाश्तो मिलंदो आहे, न को पंहिंजो कारोबार करे सघंदा आहिनि। ॾींहंनि खां ही लोड शेडिंग हले पई ऐं उन टाइम ते हले थी जंहिं महिल कमकार जो टाइम हूंदो आहे, उन टाइम ते गैस जी लोड शेडिंग आहे। सुबुह जो माण्हू नौकिरी ते वञी नथा सघनि, नौकिरी पेशा माण्हू आहिनि। जेके दुकानदार आहिनि उहे पंहिंजे टाइम ते दुकान ते कोन था पुॼनि। सुबुह जो वञि त नाश्तो कोन्हे, वापारनि जो वञि त मानी कोन्हे, राति जो वञि त तॾहिं बि गैस जी लोड शेडिंग आहे ई आहे। अगरि तव्हां गैस नथा ॾेई सघो त बराए महिरबानी तव्हां मीटर लाइनूं वग़ैरह पटे खणी वञो, जीअं ही वीचारा सुख जो साह खणी सघनि। जीअं त पहिरीं बि काठियुनि ते ॻाॾो हलंदो हो न, हाणे बि करे सघनि था। हिननि में इहा सघ आहे। तव्हां जेकॾहिं गैस ॾिनी आहे त पूरी गैस हिननि खे लोड शेडिंग वग़ैरह सभु ख़तमु करियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।